अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। अॼु असां मायरा जी किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार गुलाब जामुन जी रेसिपी। गुलाब जामुन ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयो आहे पाउडर्ड मिल्क 1.5 कप, मैदो विझूं था 2 टेबल स्पून, देसी घी विझूं था 1 टेबल स्पून, मिठी सोडा विझूं था अधु टी स्पून, नंढनि फोटनि जो पाउडर विझूं था 1/4 टी स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां आहिस्ता आहिस्ता पाणी विझी करे मैदे ऐं खीर खे ॻोहे छॾींदासीं। मैदे ऐं खीर खे ॻोहण खां पोइ असां नंढा नंढा बॉल्स ठाहे छॾिया आहिनि, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। बॉल्स ठाहिण खां पोइ असां हिकु साइड ते रखी छॾिया आहिनि। हाणे हिते असां वटि उबलंदड़ पाणी आहे तक़रीबन 2.5 कप ऐं पाणी में असां खंडु विझूं था 1.5 कप। हाणे पाणी खे पचाईंदासीं जेसि ताईं त खंडु पाणी में बिल्कुलु ॻरी वञे। ऐं पोइ विझूं था नंढा फोटा 4 अदद ऐं हाणे असां पाणी खे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 6 खां 8 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजी खंड जो शीरो तयारु थी चुको आहे ऐं असां जेके कढ़ाई में तेल गरम कयूं था ऐं तेल में असां मैदे ऐं खीर जा ठहियल बॉल्स फ्राई कंदासीं जेसि ताईं त बॉल्स गोल्डन थी वञनि विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, विचोली बाहि ते बॉल्स खे फ्राई करण खां पोइ हाणे बॉल्स गोल्डन थी चुका आहिनि ऐं असां फ्राई थियल बॉल्स खे विझूं था खंड जे शीरे में ऐं तक़रीबन अधु कलाक जे लाइ असां गुलाब जामुन खे सेट थियण लाइ रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन अधु कलाक ताईं गुलाब जामुन खे रखण खां पोइ असांजा मज़ेदार गुलाब जामुन सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।